ओम शांति। अॼु जी मुंहिंजी तारीख़ आहे 8/2/2021। अॼु ते ॿार जो डिवाइस कोर्स 31/12/2008। हिन नए वर्ष में परिवर्तन शक्ति के वरदान द्वारा नेगेटिव की पॉजिटिव में परिवर्तन करे संकल्प श्वास समय के सफल करो सफलता मुहूर्त हो। अॼु नव जीवन ॾियण वारो बाबा पंहिंजे चारों ओर जे नव जीवन धारण करण वारे ॿारनि खे ॾिसनि था। इहे नव जीवन आहे ई नव युग ठाहिण लाइ। माण्हू नव वर्ष मल्हाईंदा आहिनि। तव्हां सभी नव जीवन वारा ॿार सभी आत्माउनि खे बधाई बि ॾींदा आहियो, साथ साथ ही ख़ुशख़बरी बि ॾींदा आहियो कि नव युग आयो कि आयो। तव्हां सभी ॿारनि खे त वापस वर्षे जे रूप में गोल्डन दुनिया जी गिफ्ट बाबा ॾिनी अथई, ॾेई छॾी न। जीअं गोल्डन दुनिया में अनेक गोल्डन सौगातियूं आहिनि। तव्हां सभिनि खे यही नशो आहे कि ये गोल्डन दुनिया जी सौगात असांजो जनम सिद्ध अधिकार आहे। अॼु जी दुनिया में कोई कंहिंखे केतिरो बि वॾे ते वॾी सौगात ॾे त वॾे ते वॾो छा ॾींदो? ताज तख़्त। लेकिन तव्हांजी गोल्डन दुनिया जी गिफ्ट जे अॻियां उहा छा चीज़ आहे? कोई वॾी चीज़ आहे? तव्हांखे दिल में ख़ुशी आहे कि असांजे बाप असां सभिनि खे ऊचे ते ऊची नव युग जी गिफ्ट ॾिनी अथई। निश्चय ऐं निश्चिंत। निश्चय आहे ऐं निश्चिंत बि आहे। इहा भावी कोई टाले न सघंदो आहे। ये अटल निश्चय सदा स्मृति में रहंदो आहे, सदा रहंदो आहे। वह कॾहिं कॾहिं कम थी वेंदो आहे। जनम सिद्ध अधिकार आहे त सदा अधिकार जनम सिद्ध अधिकार कॾहिं टली न सघंदो आहे। अॼु तव्हां सभी अलॻि अलॻि स्थाननि सां नए वर्ष मल्हाइण आया आहियो। त हिन नए वर्ष जो लक्ष्य छा रखियो आहे? हिन नए वर्ष में छा विशेष करणो आहे? हिन नए वर्ष जी विशेषता आहे कि बाप समान संपन्न और संपूर्ण ठहिणो ई आहे। कुछ भी पुरुषार्थ करणो पए लेकिन निश्चित आहे कि बाप समान ठहिणो ई आहे। चओ सभिनि खे मन में इहो पक्को संकल्प आहे न? कंध हिलायो। बाबा भी ये ही चाहींदा आहिनि कि हर हिकु ॿार बाप समान ठहे। बाप त बाप आहे लेकिन ॿार बाप खां बि ऊंचा आहिनि। त बाप समान ठहिण जे लक्ष्य खे पूरो करण लाइ बाबा खे फॉलो करणो पए। सोचो बाप ब्रह्मा बाप संपूर्ण कीअं ठहिया? उन्हनि जी छा विशेषता रही? संपूर्णता जो यही विशेष आधार छा रहियो? ब्रह्मा बाबा पंहिंजे हर समय खे सफल कई, श्वास श्वास सेकेंड सेकेंड सफल कई। त बाप समान ठहिण लाइ हिन वर्ष जो लक्ष्य छा रखंदव? सफल करण ऐं सफलता मुहूर्त ठहिण। सफलता असांजे गले जो हार आहे। सफलता असांजे बाप जो वरसो आहे। त इहे लक्ष्य सां चेक करणो आहे। हर ॾींहुं तव्हांजे पंहिंजे पाण खे चेक करणो आहे कि सफलता मुहूर्त ठही समय श्वास खज़ाना शक्तियूं गुण सभु सफल कया। छो जी हाणे जी सफलता सां भविष्य बि जमा थींदो आहे। हाणे जो बि सफल कयो हुनखे सफल हुनजो फल 21 जन्मनि जे लाइ जमा थींदो आहे। ॼाणंदा आहियो पहिरियों बि ॿुधायो हुयो कि अगरि तव्हां समय सफल कंदव त भविष्य में तव्हांखे राज्य भाग्य जो फुल समय मिलंदो। राज्य भाग्य जी प्राप्ति थींदी। श्वास सफल कंदव त 21 जन्म श्वास स्वस्थ रहंदव। कॾहिं कोई भी स्वास्थ्य जी कमी न रहंदी। साथ में जो खज़ाना जमा कंदा आहियो सभिनि खां वॾे ते वॾो खज़ानो आहे ज्ञान जो। ज्ञान जो अर्थ या समझ। त ज्ञान जो खज़ानो सफल करण सां भविष्य में तव्हां सभी समझदार ठही वेंदव। त तव्हांखे कोई बि वज़ीर जी राय वठण न पवंदी। स्वयं ही अखंड अटल राज्य हलाईंदो ऐं तव्हांजे राज्य में कोई विघ्न न ईंदो। निर्विघ्न अखंड अटल। ये ज्ञान जो खज़ानो आहे। जमा करण जो फल आहे न।
ये ज्ञान जो खजानो जमा करण जो फल आहे। हिकु जन्म सफल कयो ऐं अनेक जन्म सफलता जो फल खाईंदा आहियूं। ईअं ई शक्तियूं जो प्राप्त आहिनि उन्हनि खे स्व जे प्रति व ॿियनि जे प्रति सफल कंदा आहियो त भविष्य में तव्हांजे राज्य में सर्व शक्तियूं आहिनि, कॾहिं शक्ति कम न थींदी आहे, कोई बि शक्ति जी कमी न आहे। ईअं ई अगरि गुण दान कंदा आहियो त तव्हांजी अंतिम जन्म 84 जन्म ताईं बि जो तव्हांजा जड़ चित्र ठाहींदा आहिनि न उन्हनि में लास्ट ताईं उन्हनि जी महिमा छा कंदा आहिनि, सर्वगुण संपन्न। त हिकु हिकु सफलता जी प्राप्ति जे अनेक जन्मनि जे अधिकारी ठही वेंदव। त हिन वर्ष छा करिणो आहे, लक्ष्य रखिणो आहे न, हिकु श्वास हिकु सेकेंड बि असफल न वञे, जमा करिणो आहे न। जमा जो समय हिकु छोटो सो जन्म ऐं फल जो समय 21 जन्म आहे। त हिन वर्ष में बाप समान ठहिण जो लक्ष्य आहे न। सभिनि जो लक्ष्य आहे कि बाप समान ठहिणो ई आहे, ठहिणो न ठहिणो ई आहे, ठही वियासीं, ठहिणो ई आहे, ऑलराउंडर आहे न। अच्छा ॿार बि ठहींदा, नंढा नंढा ॿार बि ठहींदा, सुठो लॻंदो आहे न ॿारनि जो ताज, सभी ॿारनि ताज पातो ॾाढो सुठो लॻे थो। हिन वर्ष जो लक्ष्य बि रखियो ऐं साथ में बाप खे फॉलो करण जो मंत्र सफल करे सफलता मुहूर्त ठहिणो है न। इन जे लाइ बाप दादा ॿारनि खे ज़्यादा महिनत करण जी तकलीफ़ बि न ॾींदा आहिनि, ॾाढी सहज विधि ॿुधाईंदा आहिनि। सहज विधि छा आहे, जो बि संकल्प करो पहिरियों चेक करो बाप जो ये संकल्प रहियो, बोलंदा आहियो त चेक करो बाप समान ठहिणो ई आहे न। त संकल्प बोल कर्म संबंध संपर्क पहिरियों सोचो, चेक करो बाप समान रहियो। ॿियो ईअं ई स्वरूप ठहो, ब्रह्मा बाप खे फॉलो करो। फॉलो फादर त ॻाल्हि आहे न। कई ॿार ॾाढा सुठा सुठा खेल ॾेखारींदा आहिनि, पतो न कहिड़ो खेल ॾेखारींदा, फॉलो न कंदा आहिनि, लेकिन छा कंदा आहिनि, चाहींदा त न आहिनि, थी वियो, चाहींदा त न आहिनि लेकिन सोचदा आहिनि थी वियो। पहिरियों सोच के सिर्फ़ु सोचो न, स्वरूप ठहो। अगरि स्वरूप ठही वेंदव त ईअं न चईंदव कि सोचो न हुयो लेकिन थी वियो। करण वारा सोचण वारा तव्हां श्रेष्ठ आत्मा ई आहियो न, मालिक आहियो न। थी वियो जो अर्थ इहा कर्मेंद्रियनि जे मथां कंट्रोल न आहे। त हिन वर्ष में इहे ई स्लोगन यादि रखिणो आहे, बाप समान ठहिणो ई आहे, ठहिणो ई आहे न। मुश्किल त न आहे न, जीअं बाबा कई उहो करिणो आहे, कॉपी करणु त सहज आहे न, सोचण जी ज़रूरत न आहे। ऐं निश्चित आहे कि तव्हां सभिनि खे जीअं ब्रह्मा बाप समान फरिश्ता ठहिया त निश्चित आहे न फरिश्ता सो देवता ठहिणो ई आहे। ठहियो त निश्चित आहे न कि हाणे देवता ठहींदा ई, त तव्हांजो बि फरिश्तो सो देवता ठहिणो ई आहे। कई ॿार चईंदा आहिनि कि हलंदे हलंदे ऑपोजिशन ॾाढी थींदी आहे, त ऑपोजिशन जे कारण पोजिशन सां हेठि अची वेंदा आहिनि, लेकिन यादि करो बाप समान ठहिणो ई आहे। त स्थापना जे आदि में ब्रह्मा बाबा किथे ऑपोजिशन खे पोजिशन में परिवर्तन कई, हर ॻाल्हि नई चैलेंज हुई न। हाणे त ॾाढो ज़मानो बदिली वियो आहे, लेकिन अकेला ब्रह्मा बाबा किथे सुमान जी सीट ते वेठा पोजिशन द्वारा ऑपोजिशन जो सामनो कई, है न। जाते पोजिशन आहे हुते ऑपोजिशन कुझु न आहे, जाते पोजिशन आहे हुते ऑपोजिशन कुझु न आहे। पहिरियों छा कंदा हुया, धमाल करूं था, ऐं हाणे छा कंदा आहिनि, कमाल। एतिरो फ़र्क़ु थी वियो न। कारण छा आहे, ब्रह्मा बाबा स्वयं स्वमान जी सीट ऐं दृढ़ निश्चय जे शस्त्रनि सां ऑपोजिशन खे समाप्त कई। स्वमान जी सीट
ऐं दृढ़ निश्चय जे ऑपोजिशन सां दृढ़ निश्चय जे शस्त्र सां ऑपोजिशन खे समाप्त कयो। त तव्हां हिन वक़्तु छा कंदव? समान ठहिणो आहे न, त अगरि ऑपोजिशन हूंदी बि त तव्हां समान जी सीट ते वेही रहो, त ऑपोजिशन पोजीशन में बदिली वेंदी। आहे हिमत, ब्रह्मा बाप समान ठहिणो ई आहे, उन में हथ ठाहियो। लेकिन एतिरी हिमत आहे, पहिरियों स्व जे परिवर्तन जो, पोइ आहे अनेक संबंध संपर्क वारी आत्मायूं, पोइ विश्व जी आत्मायूं। इन सभिनि खे पंहिंजे मन सां शुभभावना शुभकामना द्वारा दृढ़ संकल्प द्वारा परिवर्तन करणो ही आहे। हिन द्वारा परिवर्तन करणो ही आहे। हिन वर्ष बाप दादा विशेष हिकु शक्ति जो वरदान बि ॾियनि था। मुंहिंजो बाबा दिलि सां चईंदा त शक्ति हाज़िर आहे। ईअं ई मुंहिंजो बाबा न, दिलि सां चओ, अधिकार रखो। मुंहिंजो बाबा ऐं शक्ति तव्हांजे अॻियां हाज़िर थी वई। वो कहिड़ी शक्ति आहे? परिवर्तन शक्ति। परिवर्तन जी शक्ति सां विशेष नेगेटिव खे पॉजिटिव में चेंज करो। नेगेटिव संकल्प नेगेटिव चलन खे ॾिसंदा आहियो, पॉजिटिव में चेंज करो। पॉजिटिव खे पॉजिटिव में चेंज करो। त बाबा सखी चवनि था, पॉजिटिव ॾिसणु ॻाल्हाइणु करणु सिर्फ़ु शुभभावना शुभकामना द्वारा सहज थी वेंदो। छुटी ऑपोजिशन ईंदी आहे, लेकिन तव्हांजे परिवर्तन जी शक्ति तव्हांखे सहज सफलता दिलाईंदी। त सम्झो हिन वर्ष जो विशेष वरदान शक्ति जे रूप जो वरदान परिवर्तन शक्ति खे दृढ़ संकल्प सां कार्य में लगाइणो। करे सघंदा आहियो न परिवर्तन? चैलेंज आहे तव्हांजी, यादि आहे न, विश्व परिवर्तक आहियो न। जॾहिं टाइटल ई आहे विश्व परिवर्तक थियो, त छा स्व खे परिवर्तन करणु मुश्किल आहे छा? दिलि सां कोई बि मुश्किल ॻाल्हि अचे, दिलि में कोई मुश्किल ॻाल्हि ईंदी आहे, वैसे मुश्किल ॻाल्हि ईंदी न, लेकिन तव्हां ठाहे छॾंदा आहियो। मास्टर सर्वशक्तिवान, हुनजे अॻियां मुश्किल छा आहे? लेकिन तव्हां हिकु ग़लती कंदा आहियो, मुश्किल ठाहे छॾंदा आहियो। जीअं ॾिसो, अचानक हिते अंधकार थी वेंदो, त अगरि कोई ग़लती सां अंधकार खे वॼाइणु लॻे त अंधकार वॼंदो। सही विधि छा आहे? तव्हां रोशनी जो स्विच ऑन करो त अंधकार सेकेंड में भॼी वेंदो। त तव्हां बि इहा ग़लती कंदा आहियो। जो ॻाल्हि थी वई उनजे शो छा कॾहिं इन क्यू में हली वेंदा आहियो। नंढी सी ॻाल्हि खे वॾो करे छॾंदा आहियो। ऐं वॾी ॻाल्हि त मुश्किल हूंदी आहे। नंढी ॻाल्हि करे वठंदव त सहज थी वेंदो। नंढी ॻाल्हि करे वठंदव त सहज थी वेंदो। बाप कोई बि शक्ति के कार्य में लगाइण जी विधि ॾाढी सहज ॿुधाई अथई। मां बाबा कोई बि शक्ति खे कार्य में लगाइण जी सहज विधि ॿुधाई अथई। मां मास्टर सर्वशक्तिवान आहियां। पंहिंजे हिन स्मृति जी सीट ते वेही रहो। अगरि हिन सीट ते वेहींदव त अपसेट न थींदव। बिना सीट जे अपसेट थींदा आहियो। सीट आहे त अपसेट न थींदव। 63 जन्म जा संस्कार इमर्ज थी वेंदा आहिनि। 63 जन्म जा संस्कार इमर्ज थी वेंदा आहिनि। 63 जन्म छा रहियो? हाणे सेट, हाणे अपसेट। सदा समान जी सीट ते सेट रहो। ऐं हिन वर्ष में छा कंदव? नए वर्ष में गिफ्ट त सभिनि खे ॾींदव न, त कहिड़ी गिफ्ट ॾींदव? बधाई ॾींदव। साथ में गिफ्ट छा ॾींदव? गिफ्ट त तव्हां वटि ॾाढियूं आहिनि।
जेतिरो ॾियणु चाहियो ओतिरो ॾेई सघंदा आहियो। स्थूल गिफ्ट त अल्पकाल जे लाइ हलंदी, लेकिन तव्हां अविनाशी बाप समान ठहिण वारा अविनाशी गिफ्ट ॾियो। मनसा द्वारा शक्तियुनि जी गिफ्ट ॾियो। वाचा द्वारा ज्ञान जी गिफ्ट ॾियो। कर्मणा द्वारा गुणनि जी गिफ्ट ॾियो। आहे न सभिनि वटि, आहे त कंदे लाहियो। खज़ानो ॾाढो आहे, कम त न आहे न। कोई सा बि कार्य में अचो, कार्य में त अचिणो पवंदो न। सभिनि खे खूब हिन वर्ष में गिफ्ट ॾियो, लेकिन अविनाशी सौगात ॿुधायो न। कंहिंखे बि खाली न वञणु ॾियो। चाहे मनसा सौगात त मनसा सां सौगात ॾियो, वाणी सां, कर्म सां। हिन जे लाइ तव्हांखे सदा हिकु अटेंशन रखिणो आहे। हर समय मनसा में शक्तियुनि जो स्टॉक इमर्ज रहे। केतिरी शक्तियूं आहिनि, लिस्ट त आहे न। वाचा जे कारण सदा मन में मनन शक्ति, ज्ञान जो मनन करण जी शक्ति स्मृति में रखणी है। सदा ज्ञान जो मनन चिंतन कंदा रहो त सदा ही उन अनुसार असांजो वाचा कर्मणा भी थींदो। चलन में त बाबा चवनि था मन में मनन शक्ति, ज्ञान जो मनन करण जी शक्ति स्मृति में रखणो आहे। चलन में, चेहरे में कर्म गुणनि जो स्वरूप ठाहिणो आहे। सदा पंहिंजे खे गुण मुहूर्त, ज्ञान मुहूर्त, शक्ति स्वरूप इमर्ज रखणो आहे। ईअं न, शक्ति त आहे ही, ज्ञान त आहे ही, लेकिन स्वरूप ठाहिणो बाबा चवनि था। लेकिन स्वरूप ठहिणो आहे। हर हिक खे ईश्वरीय परिवार जी दृष्टि वृत्ति सां ॾिसणो। हिन वर्ष जॾहिं समान ठहिणो ई आहे, उन में हथ उठाए वठो। बाप दादा जे वतन में सभिनि जा हथ ॾिखाए में ॾींदी। हुते ये नंढी सी टीवी न आहे। हुते ये नंढी सी टीवी न आहे, त ॾाढी वॾी टीवी आहे। हिकु सेकेंड में सभु सेंटर्स जी रिज़ल्ट बाप दादा ॾिसी सघंदा आहिनि। त बाप दादा पंहिंजो तव्हांखे जो उमंग आहे बाप समान ठहिण जो, इन जे लाइ ख़ुशि आहिनि। ख़ुशि नसीब आहियो, ख़ुशी जे चहिरे वारा आहियो। कॾहिं रोब जो चहिरो न ठाहिणो। कोई बि तव्हांखे ॾिसे त सदा ख़ुशि ॾिसे। चाहे जेतिरो बि कम में बिज़ी हुजो, ग़लती खे ठीकु करो। सम्झाइनि था, लेकिन रोब जो चहिरो बोल में न हुजणो खपे। हिन वर्ष में ये परिवर्तन करे ॾेखारियो, पर त बाबा तव्हांखे प्राइज़ ॾींदा। सॼे वर्ष में जो सदा मुस्कुराईंदा रहंदा। कोई बि ॻाल्हि अचे, कई भाउ भेण चईंदा आहिनि रोहरियान त कंदा आहियूं न सभी, त चईंदा आहिनि अगरि रोक न कंदासीं त सम्झंदा न, बदलंदा ई न। पहिरियों ई पंहिंजी भावना रखी छॾी कि इहो बदलंदो ई न, त तव्हांजो छा वाइब्रेशन पहिरियों ई पहुचंदो। हिन करे हिन वर्ष में त पहिरियों ई उहो भाव न रखो, सोचो बदलंदा। हिन करे हिन वर्ष में क्रोध जा या उनजा जेका ॿार आहिनि रोग, इनखे सदा जे लाइ विदाई ॾियो। थी सघंदो आहे रोग बि न। बाबा पुछंदा आहिनि जो बि समय प्रति समय क्रोध कंदा आहिनि कम ठाहिण लाइ, सुधारण लाइ, लेकिन सुधरंदा आहिनि। क्रोध करण सां कोई सुधरंदो आहे? उहा लिस्ट ॿुधाए, ॿियो ई चिड़ी वेंदो, सुधरंदो न। ऑपोजिशन कंदा मन सां। अगरि वॾो आहे त मन सां ऑपोजिशन कंदा। वो ॻाल्हाए त सघंदो न आहे, नंढो आहे त रोइण लॻी वेंदो। त हिन वर्ष छा करिणो आहे उहो सॼो ॿुधाइनि था बाबा। पसंदि आहे न? बाप समान ठहिणो, करिणो पसंदि आहे न सभिनि खे, करिणो ई आहे। हाणे हथ उठायो, करिणो ई आहे। टीवी वारा ये फोटो कढो, हथ उठायो, थोरो खड़ो रखो।
टीवी वारा फोटो कढनि था। अच्छा, समय जे प्रमाण बाप दादा ॾिसनि था कि समय जी रफ़्तार हिन समय तीव्र आहे त समय जो सामनो कीअं कंदा, तव्हां ई कंदा न। बाप दादा ॾिठो आहे कि दुखियनि जी पुकार, भक्तनि जी पुकार, समय जी पुकार एतिरो ॿुधंदे घटि आहे। वीचारा हिम्मतहीन, उन्हनि खे पंख लॻायो जो उड़ी सघनि। हिम्मत जा पंख, उमंग उत्साह जा पंख सभिनि खे लॻायो। अच्छा, चारों ओर जे ॿार हाणे बाप दादा जे होमवर्क खे प्रैक्टिकल में करे करे सबूत ॾियण वारा सबूत ॿारनि जो प्रभाव ॾेखारींदा। त चारों ओर जे ॿारनि खे ॾाढो दिलि जो दुलार, दिल जी परमपुणा यादि पिया स्वीकार हुजे। ऐं अहिड़े लाइक़ु ॿार, श्रेष्ठ ॿारनि खे बाप दादा जी नमस्ते। हिन साल हर ॾींहुं स्व परिवर्तन और विश्व परिवर्तन जे रूप सां मनाईंदा रहणो आहे। हर ॾींहुं नयो परिवर्तन, हर ॾींहुं नई सेवा, हर ॾींहुं सदा उमंग उत्साह, हर ॾींहुं भी चिंता चिंतन जो न, हमेशह उमंग उत्साह जो ॾींहुं ऐं राति हुजे बिताइणो आहे। हिन नए वर्ष में हर ॾींहुं कुछ न कुछ नए स्व जे प्रति, विश्व जे प्रति, सेवा जे प्रति करणो ही आहे। अहिड़ो दृढ़ संकल्प करे समय के समीप लाहींदे वे संपूर्ण बाप समान ठही उड़णो भी आहे ऐं ॿियनि खे भी उड़ाइणो। अच्छा, ओम शांति। वरदाना, हर एक जी राय की रिगार्ड ॾेई विश्व द्वारा रिगार्ड प्राप्त करण वारा बालक जो मालिक ठहो। चाहे कोई नंढो आहे या वॾो, तव्हां हर एक जी राय खे रिगार्ड ज़रूरु ॾियो। छो जी कोई भी राय खे ठुकराइण गोया पंहिंजे पाण खे ठुकराइण। हिन करे यदि कंहिंजे व्यर्थ खे कटुके करणो आहे त पहिरियों हुनखे रिगार्ड ॾियो, सम्मान जी सीट ॾियो, पोइ हुनखे शिक्षा ॾियो। पहिरियों हुनखे रिगार्ड ॾियो, सम्मान जी सीट ॾियो, पोइ हुनखे शिक्षा ॾियो। इहो हिकु तरीक़ो आहे न। जॾहिं ईअं रिगार्ड ॾियण जा संस्कार भरिजी वेंदा त विश्व सां तव्हांखे रिगार्ड मिलंदो। इन जे लाइ बालक सो मालिक, मालिक सो बालक ठहिणो ही आहे। बालक सो मालिक, माँ बाप जो बालक सो मालिक, मालिक सो बालक, ये ठहिणो ही आहे। बुद्धि बेहद में शुभ कल्याण जी भावना सां संपन्न हुजे। बुद्धि बेहद में शुभ कल्याण जी भावना सां संपन्न हुजे। स्लोगन आहे, मस्तक ते सदा साथ जी स्मृति जो तिलक लॻाइण ही सदा सुहाग जी निशानी आहे। अव्यक्त इशारो आहे, एकता लाइण लाइ हिक ॿ जी ॻाल्हियूं धारण करणी हूंदियूं आहिनि। एकता लाइण लाइ ॿ ॻाल्हियूं धारण करणी हूंदियूं आहिनि। हिकु त एकनामी ठही सदैव हर ॻाल्हि में हिक जो ही नाम वठो, हिकु बाबा जो। ॿियो संकल्प जी, समय जी, ज्ञान जे खजाने जी एकनामी करो। हिकु त हिक जो ही नाम वठो, ॿियो संकल्प, समय, ज्ञान जे खजाने जी एकनामी करो। जॾहिं सभी ईअं एकनामी वारा ठही वेंदा तॾहिं हिकु बाप में सभी प्रकार जी भिन्नता समाइजी वेंदी। एकनामी और एकनामी वारा हूंदा तॾहिं सब प्रकार जी, तॾहिं हिकु बाप में सभी प्रकार जी भिन्नता समाइजी वेंदी। अच्छा, ओम शांति।
बाबा की याद करो